ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 30/5/2026। अॼु मिठा मिठा भावतर चवंदा मीठे मीठे वार पंहिंजे सभु कुझु ईश्वर सेवा में सफल करे भविष्य ठाहियो। श्री जी मौत सिर ते बीठो आहे। प्रश्न ज्ञान ॿुधंदे हुए बि ॿारनि में उन जी धारणा छो न थींदी आहे। उत्तर आहे छो जी विचार सागर मंथन करण न ईंदो आहे। बुद्धि योग देह जे संबंधनि में लटकल हूंदो आहे। पहिरियों जॾहिं बुद्धि सां मोह निकिरे तॾहिं कुझु धारणा थिए। मोह अहिड़ी चीज आहे जो हिकदमि बंदर ठाहे ॾींदो आहे। इन करे बाप ॿारनि खे पहिरियों वाइदो यादि दिलाईंदा आहिनि। देह सहित देह जे सभु संबंधनि खे भूलो, मूंखे यादि करो। गीता भोलेनाथ खां निरालो। ओम शांति। बाप बि सम्झाईंदा आहिनि। हाणे ॿारनि खे इहा त सुठी रीति मालूम आहे कि ॿिए जे बाप खे ई चइबो आहे बिगड़ी खे ठाहिण वारो। श्री कृष्ण बिगड़ी खे सुधारे न सघंदो आहे। गीता जो भॻवानु श्री कृष्ण आहे, शिव आहे। शिव बाबा रचयिता आहिनि ऐं श्री कृष्ण रचना आहे। स्वर्ग जो वरसो ॾियण वारो स्वर्ग जो रचयिता ई थी सघंदो आहे। इहे ई भारत जी मुख्य वॾे ते वॾी भूल आहे। श्री कृष्ण खे बाबा कोई चई न सघंदा। वरसो बाबा सां ई मिलंदो आहे। भारत खे ई मिलियो हुयो। भारत में श्री कृष्ण शहज़ादो ऐं राधे शहज़ादी ॻायल आहे। महिमा ऊचती ऊच हिकु बाबा जी आहे। श्री कृष्ण ऊचते ऊच रचना विश्व जो मालिक आहे। उन्हनि खे चइबो आहे सूर्यवंशी डीटी डायनेस्टी। गीता आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र आहे। सत्युग में कंहिंखे ज्ञान ॿुधाइबो न आहे। संगम ते ई बाबा ॿुधाईंदा आहिनि। चित्रनि में बि पहिरियों इहो सिद्ध करिणो आहे। ॿिन्हिनि जे चित्र ॾींदा आहिनि। गीता जो भॻवानु इहे रचयिता आहे जो पुनर्जन्म रहे था, न कि श्री कृष्ण रचना। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा ई हीरे तुल्य ठाहींदा आहिनि। ॻायल बि आहे हीरे तुल्य कौड़ी तुल्य। ॿारनि जी बुद्धि में इहो रहणो खपे कि बाबा जो फरमान आहे तव्हां मूंखे यादि करो ऐं वरसे खे यादि करो। इहो बेह जो बाप आहे। श्री कृष्ण त हद जो मालिक आहे। भल विश्व जो राजा ठहींदो आहे। शिव बाबा त राजा न आहे न। गीता जी वास्तव में वॾी महिमा आहे। साथ साथ भारत जी बि महिमा आहे। भारत सभु धर्म वारनि खां वॾो तीर्थ आहे। सिर्फ़ु श्री कृष्ण जो नाम विझण जे कारण सिधो महत्व उड़ी वियो आहे। हिन कारण ई भारत कौड़ी तुल्य ठही वियो आहे। आहे त ड्रामा अनुसार, परंतु सावधान करिणो हूंदो आहे। बाप सम्झाईंदा ॾाढो सुठी रीति आहिनि, है न। सिर्फ़ु श्री कृष्ण जो नाम विझण जे कारण सॼो महत्व ई उड़ी वियो आहे। हिन कारण ई भारत कौड़ी तुल्य ठही वियो आहे। आहे त ड्रामा अनुसार, परंतु सावधान करिणो हूंदो आहे। बाबा सम्झाईंदा त ॾाढो सुठी रीति आहिनि। दिन प्रतिदिन गुइया ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि त पोइ पुराणे चित्रनि खे बदिली करे ॿियो ठाहिणो आहे पई। इहो त अंत ताईं थींदो रहंदो। ॿारनि जी बुद्धि में सुठी रीति रखणो खपे। शिव बाबा असांखे वरसो ॾियनि था। चवंदा आहिनि मामिकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। श्री कृष्ण खे यादि करण सां विक्रम विनाश न थींदा। उहो सर्वशक्तिवान त आहे न। सर्वशक्तिवान बाप आहिनि। वरसो बि उहो ॾींदा आहिनि। मनुष्य श्री कृष्ण खे यादि कंदा रहंदा आहिनि। अच्छा सम्झो श्री कृष्ण चयो आहे। उहो बि चवंदा आहिनि न देह जे सभु संबंध छॾे मामिकम यादि करो। आत्मा त बाप खे ई यादि कंदी न। श्री कृष्ण त सभी आत्माउनि जो बाप आहे। इहे सभु विचार सागर मंथन करे बुद्धि में धारण करिणो आहे। कोई मोह में फसण जे कारण धारणा न थी सघंदी आहे। तव्हां ॻाईंदा आहियो ऐं संग तोड़ तव्हां संग जोड़ंदासीं। मुंहिंजो त हिकु ॿियो न कोई, परंतु मोह अहिड़ी चीज आहे जो हिकदमि बंदर ठाहे ॾींदी आहे। बंदर में मोह ऐं लोभ ॾाढो हूंदो आहे। साहूकार माण्हुनि खे बि सम्झाइबो आहे कि हाणे मौत साम्हूं बीठो आहे। इहे सभु ईश्वर सेवा में लॻायो, भविष्य ठाहियो। परंतु
बंदर मुआफ़िक़ लटका पिया आहिनि, छॾंदा ई न आहिनि। बाप चईंदा आहिनि जो बि देह से देह जी संबंध आहिनि उन्हनि सां बुद्धि जो खटायो, बाबा जी श्रीमत ते हलो। तव्हां चईंदा इहे धन बाल ॿार आदि सभु ईश्वर जो ॾिनल आहिनि। हाणे उहो ख़ुदि आया आहिनि, चईंदा आहिनि तव्हांजो इहे धन दौलत आदि सभु ख़त्मु थियणो आहे। कंहिंजी दॿी रही दूर में तव्हांजो इहे धन दौलत आदि सभु ख़त्मु थियणो आहे। कंहिंजी दॿी रही दूर में अर्थक्वेक आदि थींदी, इहे सभु ख़लास थी वेंदो। एरोप्लेन किरंदा व आग आदि लॻंदी त पहिरियों अंदरि चोर घुसंदा आहिनि। जेसि ताईं पुलिस अचे तेसि ताईं त सभु माल खणी वेंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार देहधारियुनि सां मोह कढणो खपे, मोह जी ठहिणो। देह अभिमान आहे सभिनि खां पहिरियों नंबर दुश्मन। देवताऊं देही अभिमानी आहिनि। देह अभिमान में अचण सां ई विकारनि में फंसदा आहिनि। तव्हां अधु कलाक देह अभिमानी रहंदा आहियो। हाणे देही अभिमानी थियण जी प्रैक्टिस करणी आहे। जो बि मनुष्य मात्र आहिनि बिल्कुलु ई हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि, न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, आत्मा केतिरा जन्म वठंदी आहे, कीअं पाठ वॼाईंदी आहे, सभु एक्टर्स आहिनि, इहे कंहिंखे पतो न आहे। हिन करे ऑर्फन निरंजो चइबो। सभु एक्टर्स आहिनि, इहे कंहिंखे पतो न आहे, न पंहिंजे खे ॼाणंदा आहिनि न पंहिंजे बाप खे ॼाणंदा आहिनि। इन करे ऑर्फन निरंजा चई छॾिबो आहे। हू त चई ॾींदा आहिनि आत्मा ज्योति में लीन थी वेंदी आहे, परंतु आत्मा त विनाशी आहे। आत्मा में ई 84 जन्मनि जो पाठ नूंदल आहे। चईंदा बि आहिनि आत्मा स्टार आहे, पोइ बि सम्झंदा न आहिनि। आत्मा सो परमात्मा चई ॾींदा आहिनि। बाप खे बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि। आत्मा जे लाइ चईंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो अजब सितारो। परमात्मा जे लाइ त कुझु बि ॿुधाईंदा न आहिनि। उन्हनि खे परमात्मा चइबो आहे। उहो बि परम धाम में रहंदा आहिनि, उहो बि बिंदी आहे। बाबा बि छा आहिनि, बिंदी आहिनि। सिर्फ़ु पुनर्जन्म रहित आहिनि। आत्मायूं पुनर्जन्म में ईंदियूं आहिनि। परमात्मा जे लाइ चइबो आहे ज्ञान आनंद, ज्ञान जो सागर, आनंद जो सागर, पवित्रता जो सागर। देवताउनि खे इहो वरसो कंहिं ॾिनो? बाबा। सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। इन देवताउनि जहिड़ो हाणे कोई न आहे। उन्हनि खे इहो वरसो कीअं मिलियो, इहो कोई न कंहिंखे पतो न आहे। बाबा इहे अची करे सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे ज्ञान जो सागर चइबो आहे। हिन समय अची करे ज्ञान ॾींदा आहिनि, पोइ प्राय लोप थी वेंदा आहिनि, पोइ थींदी आहे भक्ति। उन्हनि खे ज्ञान न चईंदासीं। ज्ञान सां सदगति थींदी आहे। जॾहिं दुर्गति थिए तॾहिं सर्व जो सदगति दाता ज्ञान सागर अचनि। बाप ई अची करे ज्ञान सनानु कराईंदा आहिनि। उहो त पाणी जो सनानु आहे, उन सां सदगति न थींदी आहे। इहे थोरी ॻाल्हियूं बि धारण करणियूं खपनि। मुख्य जो सिर चित्र आहिनि उहे वॾा हुजणा खपनि, जो कोई सुठी रीति सम्झी वञे। अक्षर ॾाढा सुठा हुजनि। चित्र ठाहिण वारनि खे इहे बुद्धि में रखिणो खपे। कंहिंखे बि सॾु करिणो आहे, निमंत्रण ॾेई करे कि अची करे परम पिता परमात्मा जो परिचय वठो। भविष्य 21 जन्मनि जे लाइ बाबा सां वरसो वठो। भाउ भाउ भेण पारलौकिक बाप सां बेहद सुख जो वरसो कीअं मिलंदो आहे सो अची करे सम्झो। बेहद जे बाप सां वरसो पाइणु सिखो। इन में डिॼण जी कोई ॻाल्हि ई न आहे, है न।
इन में ॾिसण जी कोई ॻाल्हि ई न आहे। वरसो वठो। तव्हांखे ॿुधायूं था बाबा ईअं चवनि था, जेतिरो धारण करिणो आहे ओतिरो करो, सॾु कंदा रहंदा आहिनि। हे पतित पावन बाबा बि चईंदा आहिनि, काम शत्रु आहे। पावन दुनिया में वञिणो आहे त पवित्र ज़रूरु ठाहिणो आहे। पतित उनखे चइबो आहे जो विकार सां जनम वठंदा आहिनि। सत्य त्रेता में विख हूंदो न आहे, उनखे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। विकार में ई न आहिनि। पोइ इहे तव्हां छो पुछंदा आहियो ॿार कीअं पैदा थींदा? तव्हां निर्विकारी त ठहो, ॿार जीअं पैदा थियणो हूंदो उहो थी वेंदो। तव्हां ईअं पुछंदा ई छो आहियो? तव्हां बाप खे यादि करो त जन्म जन्मांतर जा विक्रम विनाश थी वेंदा। इहा आहे ही पापात्माउनि जी दुनिया, उहा आहे पुण्यात्माउनि जी दुनिया। ई सुठी रीति बुद्धि में विहारणो खपे। भक्ति जो फल भॻवान अची करे ॾींदा आहिनि। बाबा ही सर्वत्र सतगति करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि हाणे पवित्र ठहो, मामेकम यादि करो। इहो महामंत्र आहे। बाबा सां वरसो ज़रूरु मिलंदो। बाप चईंदा आहिनि तव्हां मूंखे यादि करो त तव्हां सतप्रधान थी वेंदो। सीढ़ी ते सम्झाइणो आहे। दिन प्रतिदिन हर चीज़ सुधरती वेंदी आहे। हिन में क्लियर करे लिखिणो आहे। ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना। जॾहिं आदि सनातन देवी देवता धर्म हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। जो पवित्र ठहींदा आहिनि उहो पवित्र दुनिया में ईंदा आहिनि। जेतिरी ताक़त तव्हां में भरिजंदी वेंदी ओतिरो पहिरियों ईंदा आत्मा, है न? जेतिरी ताक़त तव्हां में भरिजंदी वेंदी ओतिरो तव्हां आत्मा पहिरियों ईंदी। तॾहिं त बाबा चईं न लास्ट वारा बि पहिरियों अची सघंदा आहिनि। छो? अगरि जो लास्ट में बि ईंदा ऐं बाबा खे यादि कंदा ऐं उन्हनि बाबा सां योग लॻाए ख़ुदि में एतिरी शक्ति भरे छॾी त उहा पहिरियों ब्रह्मा बाबा जी राजधानी में अची सघंदा आहिनि, है न? ये लाइन ॾिसो, जेतिरी ताक़त तव्हां में भरिजंदी वेंदी ओतिरो तव्हां पहिरियों ईंदा। हिते आहे ताक़त भरण जी ॻाल्हि। सभु इकट्ठा त न ईंदा न, इहे बि ॼाणंदा आहियो। सत्य त्रेता में देवी देवता ॾाढा थोरा हूंदा, पुठियां वृद्धि खे पाईंदा। प्रजा में त ढेर हूंदा। सम्झाइण वारा बि वॾा सुठा खपनि। चओ बेहद जे बाप सां अची करे वरसो वठो। जेके पुकारंदा आहियो हे बाबा, उन्हनि जो वास्तव में नाम शिव आहे। ईश्वर व प्रभु भॻवान चइनि। इहे न सम्झंदा आहिनि कि उहो बाप आहे, उन्हनि सां वरसो मिलणो आहे। शिव बाबा चइण सां वरसो यादि ईंदो आहे। उन्हनि खे चईंदा आहियूं शिव परमात्मा ऐं नमः। परमात्मा जो नाम त ॿुधायो, नाम रूप सां न्यारो कोई न आहे, उन्हनि जो त शिव नाम आहे। सिर्फ़ु शिवाय नमः बि न चइणो आहे, शिव परमात्मा ऐं नमः चइणो आहे। हर हिकु अक्षर खे ॾाढो सुठी रीति क्लियर करे सम्झाइणो हूंदो आहे। शिवाय नमः चइण सां बि बाप जो मज़ो न ईंदो आहे, है न? कि असां आत्माउनि जा बाबा आहिनि, है न? शिव बाबा। नाम रूप सां न्यारो कोई न हूंदो आहे, है न? हर हिकु अक्षर खे ॾाढो सुठी रीति क्लियर करे सम्झाइणो हूंदो आहे। शिवाय नमः चइण सां बाप जो मज़ो न ईंदो। मनुष्यनि त जॾहिं नाम पंहिंजे मथां रखी छॾंदा आहिनि सभु। तव्हां ॼाणंदा आहियो मनुष्य खे कॾहिं भॻवान न चईंदासीं। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि देवता चईंदा आहियूं। बाबा रचयिता त हिकु ई आहे न, निराकार। जीअं लौकिक बाप ॿारनि खे रचंदा आहिनि न, वरसो ॾींदा आहिनि, ईअं बेहद जो बाबा बि असांखे वरसो ॾींदा आहिनि ज्ञान गुण शक्तियुनि जो। त असांखे बाबा खे यादि करे ज्ञान जो मनन चिंतन करे स्वयं में धारण करे बाबा खां पूरो वरसो वठणो आहे।
भारत खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। सॼी दुनिया जो सॼी दुनिया खे पावन ठाहिण वारो हिकु बाबा आहे। इहे थोरी कोई ॼाणंदा आहिनि। असांजे धर्म स्थापक बि हिन समय पतत आहिनि। क़ब्र दाख़िल आहिनि। हाणे सभिनि जी क़यामत जो समय आहे। बाबा ई अची करे सभिनि खे उठाईंदा आहिनि। क़यामत जे समय ई ख़ुदा भॻवानु ईंदा आहिनि। उहे ई ज्ञान जा सागर आहिनि। लिखल बि आहे, सागर जा ॿार भस्मीभूत थी विया, अर्थात कामचुता ते वेही कारा थी विया, आयरन एजे ठही विया, पोइ सुंदर कीअं ठहनि। बाबा चवंदा आहिनि यादि जी यात्रा सां, योग अक्षर चइण सां मनुष्य मुंझी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी है न। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि, पोइ बि इहे ॻाल्हियूं ॿुधी में छो न वेंदियूं आहिनि। देह अभिमान ॾाढो आहे, इन करे धारणा न थींदी। देह अभिमान ॾाढो आहे, इन करे धारणा न थींदी आहे। बाबा ॾाढी सुठी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बेहद जो बाप आहे न, जंहिंखे यादि कंदा आहिनि उन्हनि छा अची करे कयो, भारत खे स्वर्ग ठातो। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि, पोइ बि इहे ॻाल्हियूं ॿुधी में छो न वेंदियूं आहिनि। बाबा चवनि था मूंखे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि, पोइ बि इहे ॻाल्हियूं ॿुधी में छो न वेंदियूं आहिनि। आत्माउनि जी श्री देह अभिमान ॾाढो आहे, इन करे धारणा श्री धारणा थियण जे लाइ धारणा आत्मा में थियणी आहे। जॾहिं आत्मा ख़ुदि खे सम्झंदा, बाबा खे यादि कंदा, तॾहिं धारणा थींदी। बाबा ॾाढी सुठी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बेहद जे बाबा जेके यादि कंदा आहियूं उन्हनि छा अची कयो, उन्हनि छा अची कयो, भारत खे स्वर्ग ठातो। हद जो वरसो त जन्म जन्मांतर वठंदा आया आहियो। हाणे बेहद जे बाप सां 21 जन्मनि जो बेहद जो वरसो वठो। सत्य त्रेता में देवताऊं राज्य कंदा हुया। सूर्यवंशी खां पोइ चंद्रवंशी, पोइ वैश्यवंशी, शूद्रवंशी। सो अक्षर विझण सां सिद्ध थींदो आहे कि उहो पुनर्जन्म वठंदा आहिनि, वर्णन में ईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा त सभिनि खे आहिनि। तव्हां सम्मुख वेठा आहियो त ख़ुशी थींदी आहे। कोई जी तक़दीर में न आहे त सर्विस ई न कंदा आहिनि। कोई जी तक़दीर में न आहे त सर्विस ई न कंदा आहिनि। सर्विस कंदा त नाम थींदो। चईंदा बाबा जा ॿार केतिरा होशियार आहिनि, सभु कमु कंदा आहिनि, असांखे स्वर्ग जी बादशाही जो वरसो ॾींदा आहिनि। इहे वखर बि ॾींदा आहिनि। इहे चित्र आहिनि अंदरि जे अॻियां आईनो। हिन में जादू आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे, पवित्रता जी ही मुख्य ॻाल्हि हूंदी आहे। सम्झंदा आहिनि इहे अंतिम जन्म आहे, स्वर्ग में हलणो आहे त पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। सम्झंदा आहिनि इहे अंतिम जन्म आहे, असांखे स्वर्ग में ज़रूरु हलणो आहे। हिन करे पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। विराट साम्हूं बीठो आहे, पावन ज़रूरु ठहिणो आहे। सन्यासी गरबा छॾंदा आहिनि पावन ठहिण लाइ। बाबा चवंदा आहिनि विराट साम्हूं बीठो आहे, मूंखे यादि करो त तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिखलंदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरधारणा जे लाइ मुख्य सां विनाश खां पहिरियों पंहिंजो सभु कुझु सफल करिणो आहे।
ये क़यामत जो समय आहे, इन करे पावन ज़रूरु ठहिणो। ॿियो आहे देहदारियुनि सां मोह कढी मोह जी ठहिणो। देह अभिमान जो पहिरियों नंबर दुश्मन आहे, हुन ते विजय पाइणी। ॿिया संग तोड़, हिकु बाप सां बुद्धि योग जुड़ो। ॿियो संग तोड़ो ऐं हिकु बाप सां बुद्धि योग जोड़ो। ॿियो संग तोड़, हिकु बाप सां बुद्धि योग जोड़ो। वरदाना याद जे मंत्र द्वारा संकल्पो कर्म में अविनाशी सिद्धि प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। तव्हां ॿार ऑलमाइटी गवर्नमेंट जा मैसेंजर आहियो, इन करे कोई सां बि डिस्कस करण सां पंहिंजो माइंड डिस्टर्ब न करिणो आहे। मैसेंजर आहियो तव्हां, याद जो मंत्र यूज़ करो। जे कोई वाणी सां या अन्य के तरीक़े सां वश न थींदो आहे त मंत्र तंत्र कंदा आहियूं। तव्हां वटि आत्मिक दृष्टि जो नेत्र ऐं मनमना भव जो मंत्र आहे, जंहिंसां पंहिंजे संकल्पनि खे सिद्ध करे सिद्धि स्वरूप ठाहींदा। आत्मिक दृष्टि जो नेत्र ऐं मनमना भव जो मंत्र, जंहिंसां तव्हां पंहिंजे संकल्प खे सिद्ध करे सघंदा आहियो, सिद्ध करे सिद्धि स्वरूप ठही सघंदा आहियो। स्लोगन आहे एक्शन कॉन्शियस जे बजाय सोल कॉन्शियस ठहो। अव्यक्त इशारो, हिकु रस जो अर्थ इहे न कि पुरुषार्थ जी रफ़्तार सदा हिकु जहिड़ी हुजे। हिकु रस अर्थात सदा उड़ती कला जी महसूसता रहे, सर्व संबंधनि जी अविनाशी तार हिक सां जुटी रहे। हिकु बाप ॿियो न कोई, ये दृढ़ संकल्प हुजे। हिकु बि संबंध कम न, सर्व संबंधनि जी डोर हिक सां बंधल हुजे, तॾहिं हिकु स्थिति स्वतः रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।